अच्छा, जेसीं ताईं इहे हिते रेडी थो थिए, तयारु थो थिए, त थोरा असांजा जेके ब्रेड जा स्लाइसिस आहिनि, स्पेस त आहे असां वटि, इन्हनि खे बि टोस्ट कंदा हलूं। तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल में थोरो ऐड कंदमि, बिल्कुलु मामूली, त जीअं जेके टोस्ट आहिनि उहे सुठे तरीक़े सां ज़बरदस्त क्रिस्पी थी पवनि। बसि इन ऑमलेट सां गॾु तमामु ज़बरदस्त लॻंदा आहिनि। इन जो जेको कॉम्बो आहे उहो तमामु बहितरीनु आहे। चलो, थोरो तलो कुकिंग ऑयल ऐं असांजा जेके टोस्ट आहिनि उन्हनि खे बि असां सेम पैन में फ्राई था कयूं। वरी इन ऑमलेट सां गॾु हुजे टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट जो हिकिड़ो चांहि जो कोप, त पोइ त बसि मज़ो अची वञे। सहर हुजे, इफ़्तार हुजे, चांहि खां बिना सहर बि अधूरी आहे, इफ़्तार बि अधूरी आहे। ऐं जेको टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट आहे, तमामु ज़बरदस्त एनर्जी बि तव्हांखे ॾिए थो ऐं तमामु बहितरीनु चांहि आहे। इन जी रंग, ख़ुशबू, ज़ाइको, तमामु शयूं इन खे ठाहे थो सिंध भर जी नंबर 1 चांहि। इहा ई वजह आहे जो असांजी टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पंहिंजे प्रीमियम क्वालिटी जे करे। ब्रेड जा स्लाइसिस बि कंदा था हलूं ऐं हाणे जेको हे असांजो ऑमलेट आहे हिनखे कंदासीं फोल्ड। बसि त जेका चीज़ आहे उहा अञा बि सुठे तरीक़े सां मेल्ट थी वञे। हिकिड़ी प्लेट था खणो थोरे वॾे साइज़ जी, साइड में इन जे अचे वेंदो ऑमलेट ऐं ब्रेड स्लाइस। कॾहिं तव्हां ट्राई न कयो आहे त पोइ तव्हां ज़रूरु ट्राई करे ॾिसिजो। चलो जी। अच्छा, ब्रेड बि जेकॾहिं तव्हांखे बिल्कुलु सोक सुठी लॻंदी आहे त हल्की बाहि ते तव्हां इन खे ठाहियो, तमामु मज़ो कंदी। चलो जी, ये अची वियो असांजो ऑमलेट। ॾिसण में बि इलाही ख़ूबसूरत थो लॻे ऐं बाक़ी जा जेके असांजा ब्रेड जा स्लाइसिस आहिनि इन्हनि खे बि थोरो टोस्ट था कयूं। थोरो तलो कुकिंग ऑयल। अच्छा, हाणे हिनखे थोरो राय खे तेज़ थी मां कयां। चलो जी। ऐं असांजे ब्रेड जा जेके स्लाइसिस आहिनि इन्हनि खे कंदासीं सुठे तरीक़े सां टोस्ट। ऐं इहे असांजा सर्व थींदा हिन चीज़ ऑमलेट सां गॾु। ॿुधाईंदा हलूं तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह अॼु जा असांजा स्पॉन्सर आहिनि। रहमत रमज़ान जी ट्रांसमिशन में असांजो किचन जो जेको सेगमेंट आहे उनखे रूह अफ़ज़ा वारनि स्पॉन्सर कयो आहे। रूह अफ़ज़ा हमदर्द जी ब्रांड आहे ऐं न सिर्फ़ु इन्हनि जो रूह अफ़ज़ा आहे बल्कि स्पाइस मिक्स इन्हनि जा तमामु ज़बरदस्त आहिनि। इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट वारा, जंहिंजो चवणु आहे त टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि आहे। अच्छा, हाणे हिनखे मां बाहि बंदि करे छॾी आहे, हिनखे इते ई छॾे ॾींदासीं थोरी सी देरि जे लाइ। पोइ तव्हां पंहिंजे टोस्ट खे बि ट्रायंगल में कट कयो, ज़रा ॾिसण में ख़ूबसूरत लॻंदो। ऐं तव्हां बटर सां उनखे करणु चाहियो था त बटर सां तव्हां उनखे कयो। मां थोरी उनजी कटिंग करे उनखे पंहिंजे ऑमलेट सां गॾु सर्व कंदासीं। असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे, चीज़ ऑमलेट अॼु असां तयारु कयो आहे। ऐं उन में रीकैप जेकॾहिं मां तव्हांखे ॾींदी हलां त भाॼियूं जेके तव्हांखे सुठियूं थियूं लॻनि, मां हिकिड़ो नंढिड़ो बसरु उन में ऐड कयो आहे, लूणु, कारा मिर्च, हिकिड़ो नंढिड़ो टमाटो, थोरा 1 खां 2 टेबल स्पून सावा धाणा, 2 खां 3 सावा मिर्च, मूंखे सावा मिर्च सुठा लॻंदा आहिनि, मां उहे विधा आहिनि, थोरो लूणु, थोरा कारा मिर्च। उनखे सुठे तरीक़े सां तव्हां मिक्स कयो। मिक्स करण खां बाद में तव्हां नॉन स्टिक में ठाहींदव त सुठो ठहंदो। ऐं ऑमलेट जे लाइ इनखे तव्हां
पैन में ऐड कयो। ऐड करण खां बाद में हल्की बाहि ते तव्हां इनखे कुक करणु ॾियो। जेकॾहिं तव्हां ढक ॾेई छॾियो, अञा सुठी ॻाल्हि आहे, जेके तव्हां हिन में वेजिटेबल्स विधियूं आहिनि उहे सुठे तरीक़े सां पची पवंदियूं। उन्हनि जो जेको पाणी आहे उहो आहिस्ता 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 ड्राई थी वेंदो। उनखे उथलायो। उथलाइण खां बाद में हिकु तरफ़ तव्हां ऐड कयो चेडर चीज़ ऐं हेठियों तरफ़ बि ऑमलेट जो कुक थियणु ॾियो। उन खां बाद में तव्हां उनखे सर्व कंदव जनाब। चीज़ बि सुठे तरीक़े सां मेल्ट थी वेंदी ऐं टोस्ट सां गॾु तव्हां इनखे सर्व करे सघो था। त हे अची विया असांजा ज़बरदस्त क़िस्म जा टोस्ट। उमेद आहे त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे सुठी लॻी हूंदी। तव्हां ज़रूरु ट्राई कंदा ऐं अॼु जे लाइ इहो ई मुंहिंजी कोशिशि रही त बिल्कुलु क्विक, जॾहिं टाइम घटि हुजे, मुक़ाबिलो सख़्तु हुजे, त तव्हां कहिड़ी रेसिपी ठाहे सघो था। तव्हां सहर में ठाहिजो, तव्हांखे मज़ो अची वेंदो। गॾु तव्हां ठाहिजो टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट चांहि जो हिकिड़ो कोप ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो तव्हांजे लाइ मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ खणी ईंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा।